वेलकम टू द सेपिन सिंधी अकेडमी। सेपिन सिंधी अकेडमी ते भली कार। शागिर्द क्लास में लेक्चर के दौरान बोर छो थींदा आहिनि? तव्हां लेक्चर तो तमाम बेहतरीन ॾिनो आहे, पर कुछ शागिर्दनि अञा ताईं हासिल न कयो आहे। भला लेक्चर मेथड के उस्ताद अञा ताईं छो था तरजीह ॾियनि? अचो त लेक्चर मेथड के बारे में ऐं उन जूं खूबियूं ऐं उन जे खामियुनि जे बारे में पढ़ूं। लेक्चर मेथड वो मेथड आहे जंहिंमें उस्ताद वर्बली या ज़ुबानी पंहिंजा ख़यालात शागिर्दनि ताईं मुंतक़िल कंदो आहे। लेक्चर मेथड ट्रेडिशनल मेथड आहे जेको पूरी दुनिया में हिन वक़्त ताईं राइज आहे। हाणे असां लेक्चर मेथड जूं खूबियूं या उन जूं ख़ासियतूं पढ़ंदासीं। लेक्चर मेथड में वर्बल कम्युनिकेशन या ज़ुबानी गुफ़्तगू थींदी आहे। ही MCQs यादि कंदा त लेक्चर मेथड टीचर सेंटर्ड अप्रोच आहे या टीचर सेंटर्ड मेथड आहे, यानी हिन मेथड जो सॼो मर्कज़ ऐं महवर उस्ताद ई हूंदो आहे। लेक्चर मेथड में वन वे कम्युनिकेशन हूंदी आहे, यानी हिकिड़ो उस्ताद ई कम्युनिकेशन कंदो आहे। लार्ज ग्रुप या वॾा क्लास या तमामु घणी ऑडियंस हुजनि त उते लेक्चर मेथड ई कामयाबु आहे। लेक्चर मेथड जे ज़रिए तमामु घणी मालूमात थोरे वक़्त में मुंतक़िल करे सघिजे थी, यानी ही वक़्त खे बचाए थो। लेक्चर मेथड रिसोर्सिस के भी बचाए थो, यानी लेक्चर मेथड में कंहिं भी क़िस्म जे रिसोर्सिस जी ज़रूरत न हूंदी आहे। लेक्चर मेथड फ्लेक्सिबल हूंदो आहे, यानी लेक्चर मेथड सां तव्हां खोड़ सारा ॿिया टेक्निक्स इस्तेमालु करे उनखे कामयाबु बणाए सघो था। ये स्लाइड्स जो इस्तेमालु या ऑडियो वीडियो क्लासिस। हाणे असां लेक्चर मेथड जूं खामियूं पढ़ंदासीं। जेकॾहिं लेक्चर घणो थी वियो आहे त शागिर्द बोर थियणु शुरू थी वेंदा, यानी लेक्चर मेथड बोरिंग मेथड आहे। ही MCQs यादि कंदा त लेक्चर मेथड दौरान स्टूडेंट पैसिव रहंदा आहिनि। लेक्चर मेथड जे दौरान स्लो लर्नर्स शागिर्द रहिजी वेंदा आहिनि, यानी ही मेंटल डिफरेंस खे नज़रअंदाज करे थो। छा भला लेक्चर मेथड खे असराइतो बणाए सघिजे थो? बिल्कुलु। कीअं लेक्चर मेथड खे असराइतो बणाए सघिजे थो? 10 या 15 मिंट लेक्चर ॾियो, पोइ एक्टिविटीज़ करायो। क्विज़ या सवाल जवाबनि जे ज़रिए या पेपर जे ज़रिए या डिस्कशन जे ज़रिए। लेक्चर मेथड के मल्टीमीडिया जे ज़रिए, स्लाइड्स जे ज़रिए, वीडियोज़ जे ज़रिए, डायग्राम्स जे ज़रिए, चार्ट्स जे ज़रिए पुरअसर बणाए सघिजे थो। MCQs टिप्स से लेक्चर मेथड टीचर सेंटर्ड मेथड हूंदो आहे। कम्युनिकेशन वन वे यानी हिकु रस्ते हूंदी आहे। ही मेथड लार्ज क्लासिस लाइ बेस्ट आहे। हिन मेथड जी वीक पॉइंट इहा आहे त हिन मेथड में स्टूडेंट पैसिव रहंदा। पेडागॉजी जे ॿियनि वीडियोज़ लाइ सब्सक्राइब करणु न विसारींदा।